बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, अज मूंसां गॾु नियाज़ बोदाणी पाण सिंध आबादगार बोर्ड जा सीनियर मेंबर आहिनि ऐं उन खां सवाइ तहक़ीक़ाती कम बि काफ़ी कंदा रहंदा आहिनि। शहजादपुर जे भर में जेको आहे सो हिन जी ज़मीन आहे शाह लतीफ़ फार्म जे नाले सां। त हिननि जो घणो कमु जेको आहे न उहो रहियो आहे कणिक खीरे ते करणु। त हिन साल पहिरीं ॻाल्हि जेको तव्हां खां पुछंदुसि त जिन्सूं कहिड़ियूं पिया लॻायो ऐं पोइ आहे त खीरे वारो जेको मेथड आहे उहो तव्हां आबादगार में वरी ॿुधायो त तव्हां खीरे ते कणिक कीअं कयो पिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं मोहम्मद ख़ान साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां असां वटि आयो, तव्हांखे भलीकार था चऊं। साईं मुंहिंजा असल में ही खीरे ते कणिक वारो जेको मेथड आहे 2016 खां वठी ऐं कंदो पियो अचां। असां अधु जेको ॿिज जेको आहे ऐं अधु जेको भाण जेको बेसल डोज़ हूंदो आहे उनजो अधु असां उहो शुरू में खीरे कढण खां अॻु में ॿनी जी मुकमल तयारी करण खां पोइ उहो छटींदा आहियूं। उन खां पोइ असां बसर जेतिरा खीरा ठाहींदा आहियूं। खीरा ठाहिण खां पोइ वरी असां हुनजा बनाबंदी अॾूं वग़ैरह ठाहे पोइ असां हुनखे पाणी ॾींदा आहियूं। पाणी असां हुनखे उन लेवल ते ॾींदा आहियूं जेतिरो बसर जो रोंबे जे लाइ खीरो भरायो वेंदो आहे। मुकमल कोन बोड़बो, भले खीरो सुको पियो हुजे मथे। इन में असांखे ॿ बेनिफिट आहिनि। हिकु त ज़मीनूं जेके पाणी कोन थियूं खणनि त असांजो मक़सदु जिते कलाक पाणी लॻंदो त उते असांजो ही 40 मिंट में भरिजी वेंदो। 20 मिंट पाणी जी जेका हिकिड़ी बचति थींदी, घटि पाणी में इहो फ़ाइदो थींदो। ॿियो ॿनियूं पाणी नथियूं खणनि त उन में पखी अचनि था, उहो ज़्यानु थिए थो। ॿिज बि पोइ ॿनियूं पाणी नथियूं खणनि, पखियूं ॿनियूं आहिनि त ॿिज जो बि ज़्यानु थी थो वञे। तंहिं करे इहो असांखे बेनिफिट थो मिले। पोइ असां हुनखे पाणी भराइण खां पोइ ओॾी महिल ॿिज छटींदा आहियूं। ॿिज छटे ऐं ॿिज ऐं उहो अधु रहियल भाण उहो मिक्स करे असां छटींदासीं। छटण खां पोइ वरी असां जेको आहे सो उहो जीअं आम कणिक वांगुरु 15 ॾींहं हुनखे वरी असां पहिरियों जेको लागाणो ॾींदा आहियूं उन ते असां 1 बोरी यूरिया जी ॾींदासीं ऐं पोइ ईअं ॿियो 15 या 21 ॾींदासीं उन ते 1 बोरी यूरिया जी। अच्छा, हिन साल पोइ कहिड़ियूं जिन्सूं जेके तव्हां ज़हन में रखियूं जेके शौक़ु आहे त उहे कायूं या ॿियो असांजो आबादगार जेको आहे सो उन्हनि ते फोकस करे करणु घुरिजे? उन ते असां हिन दफ़े जेको जिन्सुनि में जेको आहे असां वटि 2 साल थोरी 2 साल थोरी पर साल चङी पोखियल हुई, पर परोके साल जे हिसाब सां ऐं 2 साल जे हिसाब सां तजुर्बे जे हिसाब सां असां वटि जेको आहे असां E107 जेका आहे साईं इमदाद बिस्तोड़ साहिब जी वैरायटी जेका लाइन नंबर आहे या रजिस्टर कोन्हे, तमामु सुठी रही आहे। असां हिन दफ़े उन खे तरजीह पिया ॾियूं, उहा असां वधीक पिया पोखियूं। बाक़ी ॿियूं जेके जिन्सूं आहिनि उन में साईं जी ॿी हिकिड़ी आहे IV पंहिंजो 10, उहो बि असांखे ॿिज मिलियो आहे। असां उहा बि 2-2.5 एकड़ पोखियूं पिया। 2 एकड़ खां असां लारे बि गुज़िरियल साल पोखी, मज़ो न कई, पर हिन दफ़े वरी बि उनखे असां वधीक ॿिज ॾेई उहा बि पोखियूं पिया। ऐं उन खां पोइ जेका पंहिंजो IV 8 उहा बि असां 10 एकड़ असां उहा बि पोखियूं ऐं इहे जिन्सूं असां IV 3 वाला IV 3 असां हिन दफ़े कोन पिया पोखियूं। हा, उहा छा आहे जो जिन्स उहा सुठी आहे पर ज़मीन हुनखे खपे टॉप जी, थोरा जिते कलर जा ॾंगा हूंदा आहिनि न त पोइ उते थोरो हू कुझु मज़ो घटि कंदी आहे। अच्छा, ऐं हींअर तव्हां पोखी शुरू करे छॾी आहे हाणे इन खां पोइ कंदो? न, असां साईं 25 खां पोइ असां पोखी शुरू करे छॾी आहे। अॼु 27 तारीख़ आहे, अॼु बि असांजी पोखी हले पई। यानी आबादगार खे घुरिजे त कणिक जी पोखी हाणे जेको आहे डिले न कर। असां 25 तारीख़ खां पोइ हमेशह पोखी शुरू कंदा आहियूं। असांजो कोशिशि हूंदी आहे त असांजी 10 15 तारीख़ ताईं पोखी कंप्लीट थी वञे, लेट मां लेट 20 तारीख़ ताईं थी वञे। छो जो हिकिड़ो त ख़र्चु वधी विया आहिनि, ॿियो उन खां पोइ जेको आहे जेतिरो लेट वेंदो त पोइ हिकिड़ो एवरेज पोइ उहे कोन था अचनि। छो जो सियारो ॿियो ॾींहुं जेको आहे सो सुकड़बो वञे। असां सीड रेशो अॻे 60 किलो ॾींदासीं, हिन दफ़े असां पहिरियों दफ़ो जेको आहे सो 80 किलो ॾियूं पिया। हुनजो सबबु इहो आहे त गुज़िरियल साल जेको आहे सो कणिक ॿूड़ो घटि हणण जे करे पैदावार घटि आई ऐं जिन सीड रेशो वधीक इस्तेमालु कयो त उन्हनि जी पैदावार जेका आहे सा बनिस्बत असां कंपेयर कयो त 8 खां 10 मण वधीक आई। अच्छा, आख़िरी सुवाल इहो त आबादगार वरी इहो पुछंदा पाण कमेंट में त तव्हां जो फर्टिलाइज़र प्लान टोटल केतिरो हूंदो, यानी DAP घणो ॾींदो, यूरिया घणो ॾींदो, ॿियो कोई स्प्रे वग़ैरह, उन जे बारे में तव्हां सभु तजुर्बो ॿुधायो। असां जेको आहे सो 1 बोरी DAP या असां TSP ॾियूं पिया ऐं उन खां पोइ असां जेको आहे सो 3 बोरियूं जेके लाज़मी असां यूरिया जूं ॾींदासीं ऐं कुझु ज़मीनूं असांजूं भलियूं आहिनि, पोइ उते असां पोइ बाद में फ़ैसिलो कंदासीं। पोइ किथे मुमकिन आहे साढियूं 3 बोरियूं ॾियूं, किथे असां 4 बोरियूं ॾियूं। पोइ ज़मीन का कमज़ोर आहे का सुठी आहे, उहा आख़िरी बोरी जेका आहे न उहे उन पोज़ीशन जे हिसाब सां फ़ैसिलो कंदासीं। बाक़ी 3 बोरियूं असां ॾींदासीं। सही। त दोस्तों, या कणिक ख़ासि तौर ते खीरे वारी जे बारे में ऐं जिन्सुनि जे बारे में नियाज़ बोदाणी साहिब सां ॻाल्हि ॿोल थी।
ऐं उमेद अथव दोस्तनि खे हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई। कहिड़ी रहिजी वई? उहा इहा ॻाल्हि त रहिजी वई, जॾहिं कणिक 55 ॾींहंनि जी थींदी आहे, जॾहिं ढिढे में ईंदी आहे, त असां उन वक़्त में हुनखे फोलियर स्प्रे कंदा आहियूं पोटाश जो। पोटाश वारो 2 किलो पोटाश ऐं उन खां पोइ अमानियो एसिड जेको आहे 500 ml उहो हिकिड़ो स्प्रे कंदा आहियूं। वरी 10 खां 12 ॾींहं छॾे जंहिं महिल कणिक ढिढो कढंदी हूंदी आहे त हिकिड़ो वरी उन टाइम ते बि स्प्रे कंदा आहियूं, माना उहो 70 ॾींहंनि जे लॻभॻि हूंदो आहे। त इहे फोलियर स्प्रे असां दाणे जी साइज़ वधाइण लाइ। दाणे जी साइज़ वधे थी। असां इहो कंपेयर कयो आहे, जंहिंखे कयो आहे जंहिंखे न कयो आहे, त इन ते बि असां 5-6 मणनि जो एकड़ ते पैदावार जो फ़र्क़ु अचे थो। हा, पोटाश जो लाज़मी स्प्रे करणु घुरिजे। ठीकु आहे दोस्तों, महिरबानी, थैंक यू।